मुंहिंजो नालो अरबाब आहे। अरबाब, तव्हांजी भेण खे बेदर्दी सां क़त्ल कयो, छाजे करे कयो, छा वजह आहे? साईं, वजह इहा आहे, 4-5 ॾींहं अॻु में छोकिरी जो रिश्तो कयो हिननि सां। हिन रिश्तो करायो आहे, हिन खे आउं कोन थो सुञाणा, हुनखे बि कोन थो सुञाणा, ऐं हिनखे असांजो मिट्री में माइट आहे, हिन खे सुञाणा थो। हिन असांजो रिश्तो करायो हिननि सां, ठीकु आहे। 5 रोज़ छोकिरी खे असां शादी कराए वठी विया हुते, ऐं हुते घोट सां मिलापो करायो, त घोट हिननि खे चयो छोकिरी मूंखे पास कोन्हे, ऐं छोकिरी पहिरीं जी इस्तेमालु थियल आहे, ऐं कोन थो रखां। पोइ हिननि मूंखे फ़ोन कयो, बाबा पंहिंजी छोकिरी वठी वञो, छोकिरी असांखे पसंदि न आहे, हीअ पहिरीं जी इस्तेमालु थियल आहे। मूं चयो ठीकु आहे। पोइ मूं हिनखे चयो मुंहिंजो तो रिश्तो करायो, छोकिरी असांजी तूं वठी आणे ॾे। चईं पोइ तुंहिंजो को भाउ अचे गॾु। हिननि चयो त पंहिंजो भाउ खां सवाइ कोन छॾंदासीं। पोइ भाउ हिननि सां गॾु ॾिनो, किरायो ॾिनो, छोकिरी वठी आया, ठीकु आहे। पोइ हीअ पोयां आया अची असांखे फ़ैसिलो ॾिए, असांजो भत में ख़र्चु थियो आहे, ऐं असांजो बि रिश्तो हिननि ॾे रहियल आहे, जेको हिननि बदे में ॾियणी आहे उहो अञा हिननि ॾियणो हो असांखे, अञा उहो बि कोन ॾिनो। अॻु में ई मूंखे अचनि फ़ैसिलो ॾियो, मूं चयो आउं तव्हांखे जिते चवंदो फ़ैसिलो कराईंदासीं। त साईं जन मूंखे चयो ऐं फ़ैसिलो पंहिंजो पाण ते में कयूं था। मूं चयो ठीकु आहे, पंहिंजो पाण ते में कयूं। ऐं असांजो इज़त जो मसइलो, असांजी इज़त जो मसइलो आहे। मूं चयो मुंहिंजो इज़त जो मसइलो आहे, आउं चवां थो त हिते ई फ़ैसिलो थी वञे त सही आहे, दुनिया न ॿुधे, ठीकु आहे। असीं पाण ग़ैरत वारा माण्हू आहियूं, नंग जो मसइलो आहे ऐं इज़त जो मसइलो आहे। पोइ हिननि खे मूं चयो कहिड़ो फ़ैसिलो कंदे साईं? साईं चयो असांजो ख़र्चु थियो आहे एतिरो पंधु, ऐं मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे, आउं बि ख़्वार थियो आहियां, तव्हां 2 नंबर छोकिरी ॾिनी आहे, ऐं मूंखे 25 लख रुपया दंड खपे। 10 लख साईं चयो, 10 लख मुंहिंजी इज़त जा, 10 लख हुन जा, ऐं 5 लख हिन जा। हीअ बि ज़लील थियो आहे विच में, जंहिं रिश्तो करायो आहे, ठीकु आहे। पोइ हिननि पिस्टल लिखारियो, हीअ पिस्टल 24 कलाक हिन सां गॾु हूंदो आहे। पिस्टल, हा पिस्टल लिखारियो मूंखे, तव्हां हीअ ईद तूं कोन करे सघंदे, जे 25 लख रुपया सुबुह जो न ॾींदे त, न त जे तोखे जान छॾाइणी आहे त तोखे छोकिरी मारणी पवंदी। छोकिरी कारी आहे, त मूं चयो कारी आहे त तव्हांखे ख़बर हूंदी, 5 ॾींहंनि में छोकिरी कारी थी वई आहे, ऐं तव्हां नालो त ॿुधायो कंहिंसां कारी कई आहे 5 ॾींहंनि में, ऐं 5 ॾींहं छोकिरी खे इस्तेमालु करे, ऐं छोकिरी तव्हां चयो कारी आहे, ऐं तव्हां छोकिरी मूंखे वापसि कई आहे, सुठो कोन कयो। पोइ 25 लख रुपया आउं किथां आणियां, ग़रीब माण्हू, ऐं फटे थी रोज़ी कंदो आहियां। सिर्फ़ु छोकिरी आई आहे 3 ॾींहं थिया आहिनि, 3 ॾींहंनि में हीअ रसी आहिनि वापसि मूंसां फ़ैसिलो करण लाइ। पोइ ग़रीब माण्हू मिसकिन, मूं चयो मूंखे मारे न वञनि, मुंहिंजा 4-5 बच्चा आहिनि, मूंखे पिस्टल लिखारियो मूंखे, ऐं उनजे करे मूं चयो हाणे ॿियो त मूंखे रस्तो कोन्हे, पैसा बि ॾियणा पवंदा, ऐं आउं इज़त जे करे पोइ जा पैसा ॾे 25 लख रुपया, हिकिड़ो रुपयो घटि न आहे। मूं चयो कुझु मिनत कयो। पोइ आउं मेड़ खणी आहियां हिन जे चवण ते नियाणियूं मेड़ खणी आहियां। मुंहिंजी 3 महीननि जी छोकिरी हिन जी झोली में विधी आहे, मुंहिंजी घरवारी।